Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा गुलाब किरण धीअ लाइ छा सोचियो अथव? अञा त हाणे हुन जी जवानी शुरू थी आहे। विहारे छॾींदवसि या परणाईंदवसि? न दाब, न्याणी जो ॿार आहे, ईअं कीअं विहारींदासीं? बसि अलाह कंदो त को सुठो घर मिलंदो त परणाए ॾींदासीं। अदा तुंहिंजो भाउ त एतिराज़ कोन कंदो न? न दाब, हू छो एतिराज़ कंदो? जेकॾहिं हुन को एतिराज़ कयो बि त असां पंहिंजी न्याणी विहारींदासीं त कोन न? अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां तव्हां ॾे उमेद खणी आयो आहियां। अदा फारूक, मां तव्हांजो मतिलबु कोन सम्झो। अदा तोखे त ख़बर आहे त असां खां नसीम ख़ुदा ताला खसे वरिती। मुंहिंजो इशफाक़ पुट बि मलूक आहे, उन जे लाइ किरण धीअ जो संग घुरण आयो आहियां। पर अदा मूंखे सोचण जे लाइ कुझु वक़्तु ॾे। अदा किरण धीअ असां वटि ॾुखी कोन थींदी। हा, इहा ॻाल्हि त मां बि सम्झां थो त मुंहिंजी किरण तव्हां वटि ॾुखी कान थींदी, पर ॻाल्हि इहा आहे त घर में थोरी सलाह सभा करण ॾे। भले अदा गुलाब, तूं घर वारनि सां सलाह कर, पर तुंहिंजी दिलि छा थी चवे? बसि अदा, न्याणी खे विहारणो त आहे कोन घर में, बाक़ी मुंहिंजी दिलि ठरियल आहे तोॾां। भाउर आहियूं पाण में। अदी किरण, शादी वारी जिंदगी सुठी आहे या कुंवारप वारी? शादी क़ैद आहे रम, आज़ाद ज़िंदगी भली आहे। जेकॾहिं मुंहिंजी मञी त शादी न कजां। पर किरण, चवंदा आहिनि त शादी इंसान जी ज़िंदगीअ जो ज़ेवर आहे। अहिड़ो सोन ई घुरियो जंहिंजे पाइण सां कन छिरी पवनि। रम, शादी ग़ुलामी अथई, ग़ुलामी। अदी, शादी ग़ुलामी हुजे हा त दुनिया जूं सभई छोकिरियूं शादी न कनि हा। अदी, शादी त इंसान जी उमेदनि जो उभरंदड़ सिज आहे, जंहिंजी रोशनीअ में माण्हू पंहिंजूं ख़ुशियूं ऐं ख़्वाहिशूं पूरियूं थियण ते पाण खे मुकमल सम्झंदो आहे। इहो ग़लति आहे रम, शादी करण जो सोचजांइ बि न, मतां पछताईं। तव्हां शादीअ जे बारे में छा सोचियो आहे मुंहिंजी भेण? मूंखे शादी नाहे करणी, मूंखे इन झंझट में ई नाहे पवणो। मां पंहिंजी ज़िंदगी में ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी। यार साबिर, तू एतिरो परेशान आहीं, छड़ो किरण आहे छा? दुनिया में ॿी त छोकिरियूं आहिनि। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे जाबिर, पर यार मां छा कयां? मुंहिंजी दिलि त सिर्फ़ हिकु किरण खे थी चाहे। तुंहिंजे सीने में दिलि आहे, पर न साबिर, तू त सॼो पत्थर जो ठहियल आहे, पत्थर जो। जाबिर, यार मां किरण जे प्यार में भुरी भोर थी वियो आहियां, ऐं तूं वरी भली मूं ते ठठोलियूं कर। पर यार मां मोहबत में ॾाढो मजबूर आहियां, ॾाढो। तूं जहिड़े माण्हूअ खे मोहबत मजबूर करे छॾियो आहे। मूंखे त ॻाल्हि का सम्झ में नथी अचे त किरण में ख़ूबी कहिड़ी आहे जिते तूं मुंझी पियो आहीं। जाबिर, हिकु किरण जे करे मूं अबरार खे माराए छॾियो, पोइ बि तोखे मुंहिंजी मजबूरीअ जो अंदाज़ो न आहे? साबिर साहब, अबरार जे खून में तुंहिंजी मजबूरीअ जो अंदाज़ो नथो करे सघिजे। तूं खून पहिरियों दफ़ो कोन करायो आहे। डॉक्टर अबरार जहिड़ा तूं त केतिरा ई माण्हू पंहिंजे फ़ाइदे लाइ माराए छॾिया। तूं हिकिड़ो अबरार न आहे मारायो। पर ख़ैर, हाणे जेको थियो सो थियो। हाणे इन छोकिरी जी पचर छॾ त बिज़नेस जे बारे में ॻाल्हायूं। अरे यार, हाणे जाबिर, हे बिज़नेस जूं जेके बि ज़िम्मेवारियूं आहिनि न, सभु तो ते आहिनि। तो ते इहा ई ज़िम्मेवारी आहे त तूं किरण खे विसारियो ई न आहे। ईअं न साबिर यार, एतिरो बेवस बणाए छॾियो थी पाण खे इन छोकिरीअ जे लाइ। जाबिर, मां दिलि जे हथों मजबूर आहियां यार। मां छा कयां जाबिर, मां छा कयां? साबिर, वहाँ मरोड़े हुस्न जो वास वठी करे विसारे छॾेसि।
न जाबर न, ॾिस मुंहिंजे हिन प्यार खे पली तूं न सम्झ। मां त जाबर किरण सां सची मोहबत कई आहे। ही दौर मोहबत करण जो न आहे मिठा। जे तूं नथो मुड़ी त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां त पोइ बि तोखे यारीअ में इहा सलाह ॾियां थो त गुलनि जी ख़ुशबू ख़रीद कर, हमेशह जीअं। माली थियण वारो शौक़ु रहण जो मुसाफ़िर करे छॾंदी। हा जाबर, मशवरे जे लाइ थैंक यू। पर जाबर, चवंदा आहिनि त सिर ॾिने साजन मिले न, पोइ बि इहो सौदो सस्तो यार। एतिरो इश्क त लैला मजनू सां, सुहिणी मिहार सां, ससी पुनूअ सां ऐं मूमल राणे सां बि न कयो जेतिरो तूं किरण सां इश्क कयो आहे न। सबर पोइ बि चवां थो त मिहार थियणु ॾुखियो आहे, सम्झी वञ। हा जाबर, यार मां किरण जो आशिक़ आहियां। पोइ तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे मिहार सम्झी या वरी मजनू। आहे त इंसानियत जो दुश्मन, पर सबर ख़बर न आहे त प्यार जे वर लाइ कीअं चढ़ी। अदा मां हाणे घर वञा थी। छो भला पारस, एतिरो जल्दी? अदा पोइ हिते घर अकेलो आहे। घर अकेलो आहे या तोखे इमरान मोकल ई हिकु राति जी ॾिनी आहे? अहिड़ी ॻाल्हि नाहे अदा, मां साथ कोन चयो आहे त हिकु राति रही मोटी अचे, पर घर जो इंतज़ारु आहे अदा। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा हा चओ, छा ॻाल्हि आहे? अमीना पाणी त पीआर। हा दी ॿुधाए, छा ॻाल्हि आहे? अदा तव्हां वटि ख़ुदा जो गंज आहे ऐं सोर्स बि एतिरो अथव, पोइ बि मां साथ खे नौकिरी नथा वठाए ॾियो। अदी इमरान में त इंसान तारो ज़रूरी कोन्हे, जंहिंजे करे वठो धिका धुका। पर अदा मुंहिंजे करे मां साथ खे नौकिरी वठी ॾियो। ठीक किताबनि जा पढ़े, वते थो मज़दूरियूं कंदो, नौकिरी जे लाइ अप्लाई करे करे थको आहे। हाणे पुलिस में बि ASI जो इंटरव्यू ॾेई आयो आहे। तव्हांखे ऑफिसर खे चवंदो त नौकिरी मिली वेंदसि। माजिद जहिड़ो बि आहे त तव्हांजो मां साथ ऐं मुंहिंजी मरहम भेण जो पुटु आहे। माजिद पुटु, मां बि तोखे इहो ई चवंदसि त इमरान जी मालिकी कर। ठीकु आहे मां कोशिशि कयां थो, पोइ जेको अलाह कयो। पारस तूं मूंखे इमरान जो फाइल नंबर ॾेई छॾ। अदा मां फाइल नंबर लिखी आई आहियां, ही वठो। ठीकु आहे अदी, मां कोशिशि कंदुसि, पर इमरान खे सम्झायसि त हू माण्हू थिए। अदा इमरान जो ज़बान तिखो आहे, पर दिलि जो मेरो नाहे। माजिद भाउ, इमरान कॾहिं बि मूंखे ॾुखियो नाहे रखियो। मूंखे सभु ख़बर आहे इमरान तव्हांखे केतिरा सुख ॾिना, उन ते एतिरा कख बि न रखो। इशफाक पुटु, मां पंहिंजे तरफ़ां ज़ैनब सां हा करे आई आहियां, पर जे हुन हा कई त पोइ तोखे शादी करणी पवंदी। पर मां पुट, भला शादीअ खां तूं एतिरो ख़फ़ा छो थियो आहीं? बाबा साईं, तव्हां इन ॻाल्हि खे नथा सम्झो। हाणे वारी शादी मूंखे नसीम जेतिरियूं ख़ुशियूं कोन ॾेई सघंदी। बाबा पोइ तव्हां बि पछताईंदव। न पुट न, असां कोन पछताईंदासीं। किरण लखनि में हिकु आहे, हिकु। अम्मा कंहिंजी सूंहं धोई नाहे पई बि, लछण जी ॻाल्हि हूंदी आहे न। किरण हिकु मॉडलिंग कंदड़ छोकिरी आहे, असां हुनजा अंगल ऐं नखरा बर्दाश्त कोन करे सघंदासीं। इशफाक, किरण सफ़ा सुठी छोकिरी आहे। पुट, इहो तुंहिंजो वहम आहे त किरण शादीअ खां पोइ ईअं रहंदी। पुट, शादीअ खां पहिरियां त मां बि ॾिंगो हुयुसि, पर हाणे हुसना मूंखे कुकुड़ बणाए छॾियो अथई। कुकुड़ो तोसां त वॾो नाहक आहे फारूक। ॻाल्हि पे कयमि, शादीअ खां पोइ माण्हू मटिजी वेंदो आहे, पर किरण त भली छोकिरी आहे। बहरहाल मूंखे त शादीअ जो शौक़ु न आहे बाबा, पर जे तव्हां नथा मुड़ो त जीअं तव्हांजी मर्ज़ी। पुट, तुंहिंजी अकेलाइप असां खां बर्दाश्त कोन थी थिए। हा इशफाक पुट,
असां तुंहिंजे चेहरे ते मुर्कूं ॾिसण था चाहियूं। मुर्कूं बाबा मुर्कू ॾियण न पर खसण था चाहे, पर पोइ तव्हांखे कए जो वीचार थींदो। अबू आई एम रेडी। शाबाश पुट। बाबा हाणे तोखे अम्मा खे जीअं सुठो लॻे तीअं करे छॾियो। मां हाणे वञा थो स्कूल। हुसना, गुलाब वारनि तोखे पको आसरो संग जो ॾिनो आहे बि या न? फारूक, अदी ज़ैनब मूंखे पक ॾिनी आहे, रुगो गुलाब खे मञाइणो अथसि। गुलाब पाण ई मञे वेंदो हुसना। फारूक, ज़ैनब चए पई ॿी का बि वाह कोन अथसि। गुलाब जवान छोकिरी खे विहारे त कोन छॾींदो न। चङो, सुभाणे मां बि गुलाब सां इन बारे में ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। भली अदा गुलाब सां ॻाल्हाए, अलाह करे मञे वञे, बाक़ी शहज़ादी आहे, शहज़ादी नो असांजी। ॻाल्हि ॿुध हुसना, तूं वरी बि गुलाब जे घर वञ। मां गुलाब खे चई थो छॾियां, अलाह कंदो मञे वेंदो। कहिड़ा हाल अथव अदा इमरान? राशिद मौला जा करम आहे। बीठो छो आहे राशिद? अचे वेह। न मां साथ वेहां कोन थो, अदी खे छॾण आयो था। हाणे देरि पई थिए ऐं सोचम त तव्हां सां मिलंदो वञा। इहा तुंहिंजी महिरबानी, पर एतिरी जल्दी छो राशिद? अचे वेह, मानी चाहे। महिरबानी अदा इमरान, पंहिंजो ई घर आहे, मानी जो हिजाब त कोन्हे। चङो, हाणे मां हलां थो, पोइ हिते दुकान बि खोलणो आहे। अदा दुकान अदा माजिद पाणी खोलींदो, तूं एतिरो जल्दी छो थो वञी? अदी अदा माजिद उनजे आसरे सॼो ॾींहुं दुकान बंदि हूंदो। माजिद? हा, माजिद वॾो माण्हू आहे। चङो अदा इमरान। अदी ठीकु आहे? तुंहिंजी मर्ज़ी राशिद, जे वञी थो माशाल्लाह। रस ॻाल्हि ॿुध, भाउ खे घर वठी आई आहे, भाउ थिए ई पियो। हाँ, मारिया हा तोखे मां, ॿुधाए। राशिद मूंखे छॾण आयो हुयो मां साथ, दर तां मोटी वञे हा त छा सोचे हा त भेण घर हलण जो बि कोन चयो। मासी ऐं माजिद खे मुंहिंजे बारे में कुझु चोरियो त हूंदुई। साथी वियो आहे इमरान तोखे, तुंहिंजी सोच एतिरी नंढड़ी छो थी वई आहे? मां तुंहिंजी गिला छो कंदसि? गिला न, बाक़ी मुंहिंजूं नेकियूं कयूं हूंदई मासी ऐं माजिद सां। पारस मूंखे सॼी ख़बर आहे। तूं अमीना लाइ जेका बाहि ॿारे आई हूंदे न। मां साथ अहिड़ी सोच पंहिंजे दिलि में न रख। अमीना पंहिंजे घर में ख़ुशि आहे। ॼाणा थो इहो मां, अमीना खे मासी ऐं माजिद केतिरो ख़ुशि रखियो आहे। पारस रत जा ॻोढ़ार वारिया अथनि मुंहिंजी भेण खे। मां माण्हुनि जी गिला खां डिॼां थो, न त उन्हनि खे रत जा ॻोढ़ार वारिया। ऐं ही दुनिया चवंदी त इमरान जो ॾोह आहे, छो त मां ग़रीब आहियां ऐं माजिद वारा अमीर आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, तुंहिंजा भाउ माइटी जहिड़ा कोन आहिनि। मूंखे अलाए कहिड़े नांग खाधो। मूं सोचियो त मुंहिंजी भेण अमीना ॾाढी ख़ुशि रहंदी, पर मूंखे कहिड़ी ख़बर त मूं उनखे बाहि में उछलाए छॾियो आहे। मां साथ अमीना बाहि में नाहे। अदा माजिद अमीना खे जीअ में जायूं ॾींदो आहे ऐं अम्मा खे अमीना मूं जेतिरी प्यारी आहे। इहा जॾहिं भाउ जी वकालत कंदी आई न, दिलि चवंदी आहे मुख हणी मारे छॾिया आहिनि। पर उन गुज़रियल वक़्त खे यादि करे ज़हर जो ढुक भरे चुप थी वेंदो आहियां। जे तोसां कुर्ब जूं कड़ियूं ॻंढियल न हुजनि हा त तूं माजिद ऐं मासी जे कयल ज़ुल्मनि जे वर चढ़ी वञे हा। छा थियो किरण जा पी? मायूस थो लॻी? बस फारूक मिलियो हुजे न। छा पियो चवे? बस वही तो वारी ॻाल्हि पई कई। त पोइ तूं छा चयो गुलाब हुनखे? हा कईसि या न? हा त करे आयो आहियां, छो त तूं बि हिन रिश्ते ते राज़ी हुई ऐं मूंखे बि वरी को ॿियो रस्तो सम्झ में न पियो अचे। गुलाब, जवान धीअ खे विहारे त कोन छॾींदासीं न? छोकिरो बि सुठो आहे। हा, जेको न्याणीअ जो नसीब।
काॾे तयार थी आई? अम्मा अॼु नओं प्रोजेक्ट स्टार्ट थियण वारो आहे। डायरेक्टर घुरायो आहे रिकॉर्डिंग जे लाइ। किरण बाबा, हाणे ये तूं सब शौक़ पंहिंजा ख़त्म करे छॾ। पर छो बाबा? ॾिस बाबा किरण, जवान न्याणीअ खे ये शौक़ कोन अथसि। ओड़े पाड़े जा माण्हू छा चवंदा? ओ कम ऑन बाबा, हाणे ये पुराणा ख़्यालात तव्हां न दोहरायो। तव्हां बि उन्हनि जहिड़ा थी वियो। किरण पिणे सही थो चई, हाणे का बि ज़रूरत नाहे मॉडलिंग ऐं ड्रामनि करण जी। पर छो बाबा? तव्हां ई अम्मा खे सम्झायो न, मां घर में वेही वेही बोर थी वञा। ॾिस पुट, हाणे तूं असांजे हिन घर में थोरनि ॾींहंनि जी महिमान। व्हाट? छा बाबा? हा बाबा, असां तुंहिंजो रिश्तो फारूक जे पुट मास्टर इशफाक सां तय करे छॾियो आहे। छा? हा किरण, मास्टर इशफाक सुठो छोकिरो आहे। पर मूंखे शादी नाहे करणी अम्मा। बाबा, असां तोखे केतिरा ॾींहं पंहिंजे घर में विहारींदासीं। नेट त हिकु न हिकु ॾींहुं तोखे घर छॾिणो पवंदो। मां शादी कोन कंदसि बाबा, मूंखे शादी नाहे करणी। ॾिस धीउ, मां ॼाणा थो त तूं अबरार जे मौत खे विसारे न सघी आहे, पर ख़ुदा जे हुक्म जे आॾो इनकार माण्हू नथो करे सघे। मां फारूक सां तुंहिंजे रिश्ते जी हा करे छॾी आहे। पर तव्हां मुंहिंजे बिना पुछण जे हा छो कई बाबा? मां ज़हर खाई मरी त वेंदसि, पर शादी कोन कंदसि। हाणे जेकॾहिं तो पुट शादी खां इनकार कयो त असांजो मोल मोह ॾिसंदे, ॿियो न त घटि में घटि मुंहिंजे अछनि ॿारनि जो त ख़्यालु कर। गुलाब, तूं परेशान न थी, किरण खे मां पाणे वञी सम्झायां थी। इब्रार पुट, अॼु हुन नांगण जी शादी थी वई, जे तोखे ॾंगे असां खां जुदा करे छॾियो। पर पुट, किरण कॾहिं बि ख़ुशियूं न माणींदी। इहा हिकु माउ जी हुनखे बददुआ आहे, बददुआ आहे। जेकॾहिं कलसुम सही आहे त पोइ किरण असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। असांखां असांजो पुटु जुदा कराए छॾे त पोइ पाण बि शादी जे लाल जोड़े में रोईंदी रहंदी। मुंहिंजा मालिक जंहिं बि असांजे इब्रार खे मारियो या मारायो आहे, हुनजी दिलि बि साॻे हिते गज में रुकाए त ज़ालिम खे ख़बर पए त बचन जो सूर कीअं दिलि में नासूर अची वधंदो थो वञे। पुट, मां तुंहिंजी कातिल खे कोन छॾियां हा, पर आबिद किरण खे अञा ताईं बि ॾोही कोन थो वञे। इब्रार, किरण जी मकारी मूं ॾिठी आहे। आबिद हुन बदचलन खां वाक़िफ़ न आहे, तॾहिं किरण खे ॾोही नथो वञे। पर मां हुन ज़ालिम खे कोन माफ़ कंदसि पुट, कोन माफ़ कंदसि, कोन माफ़ कंदसि। गुलाब खे किरण जी शादी एतिरो जल्दी कराइण न घुरिबी हुई। या त मुंहिंजे पुट जी क़बर जी मिटी बि आली आहे, जी शादी करे छॾी। शाबस अथई गुलाब, शाबस अथई। मूं त सम्झियो हुयो त गुलाब खे बि इब्रार जो एतिरो ई दर्द आहे जेतिरो मूंखे आहे, पर इहा त मुंहिंजी भुल हुई मुंहिंजी। उनखे पंहिंजी धीउ किरण प्यारी हुई, इब्रार जे मरण जो अफ़सोस कोन हुयो। वक्त जो थी प्यवेरी दर्दन करायूं इब्रार याद आयो दर्दन करायूं याद त बाजू बेवफाइयूं आयूं आहिनि। थी ख़त्म वया हौसला गुलाब जो कयल चङायूं यादि करे रोआं थो। आख़िर गुलाब ये छो कयो? न कर उन्हनि जो वीचार, मूं त जी जुरी पवंदी आहे। इहे न वेठा कया कल तो
गुलाब मुंहिंजो अबे जो पुटु आहे। गुलाब जी इहा एॾी वॾी ग़लती विसारण जहिड़ी न आहे। जे गुलाब खे किरण जी शादी कराइणी हुई त मूंखां पुछे हा, मूंखां। मां झलियासि त कोन हा, पर घटि में घटि त कुझु ठंडो पियो आहे त मुंहिंजे नंढे भाउ मूंसां सलाह कई। इकरार जे मौत जो मंज़ूर अञा आई न थी आहे। मुंहिंजे अखियुनि जी आॾो फिरे पियो। जी शादी कराए छॾी। तुंहिंजे भाउ जी धीअ असांजे इब्रार खे माराया हुआ आबिद। वक़्तु साबित कंदो आबिद त किरण जा हथ इब्रार जी रत सां रंगियल आहिनि। जा मामला दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बणिया सिलसिला। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।